इमरान खान भी चए थो क़ुरान न हुजे, मुला न हुजनि, मदरसा न हुजनि। इमरान खान जी काबीना बि असांजे ख़िलाफ़ आहे, पर इन खां अॻु में जेके बुज़ुर्ग आया हुआ, परवेज़ मुशर्रफ, ज़रदारी, नवाज़ शरीफ़, इहे बि असांजे कावड़िया वेठा। जॾहिं तॾहिं पुलिस वारा फूकिया बीठा आहिनि, मुला तव्हांजे मदरसे में छा आहे? असांजे मदरसे में असीं एटम बम ठाहींदा आहियूं, मीज़ाइल बि ठाहींदा आहियूं। छा आहे मदरसे में? उहो विहाणा पिया आहिनि, फाटल विहाणा जंहिंजे कुंड मां कपा पियो किरे, बसर पियो आहे, थालो आहे जंहिंमें छोरा भत था खाइनि, हुनखे विच ते टुंगाए लसी सभु वियो वञे। ऐं पैसा किथां था आणो मुला? अव्हांखे पैसा किथां था मिलनि? फूकिया बीठा आहिनि। पैसा पिणे थो मोकिले क़बर मां, पिणे पिणे। यूनिवर्सिटी जी हॉस्टलनि में छा पियो थी असांखे ख़बर कोन्हे, पर हाणे असीं स्टेज ते वेही इहो गंद फलोड़ियूं, असांखे ख़बर कोन्हे यूनिवर्सिटी में छा थो थिए। तव्हां कावड़िया मदरसनि ते वेठा आहियो, मदरसा बंदि करियो, मदरसा बंदि करियो, मदरसा रजिस्टर करायो, वरी रिन्यू करायो, वरी फलाणो करियो। हिनजे पे जा नौकर असांखे लोलो पिया खाराइनि। कावड़िया मदरसे पूरी पाकिस्तान जी मिशनरी, आऊं तो तव्हां खां पुछां मोहम्मद अली जना खां इमरान ताईं, उहो पाकिस्तान जो कहिड़ो सदर ऐं वज़ीर आज़म आहे जंहिंखे मदरसे खे 500 रुपया चंदो ॾिनो आहे? केरु ॾिना? लियाकत अली खान ॾिना, अयूब खान, चाचे ज़िया ॾिना असांखे पैसा, बेनज़ीर ॾिना, ज़रदारी थो ॾे, परवेज़। ये पाण पिनंदा वतन ते असांखे ॾींदा, चरिया आहियो छा? पूरी मिशनरी पाकिस्तान की जेका भी हुक्मरान जी आई आहे मदरसनि जे ख़िलाफ़ आहे, मौलवियुनि जे ख़िलाफ़ आहे। अमेरिका भी खिलाफ़ है, बरतानिया भी खिलाफ़ है, चाइना भी खिलाफ़ है, इंडिया भी खिलाफ़ है, रूस भी खिलाफ़ है। दुनिया जो सुपर ताकतूं, एटमी ताकतूं, पाकिस्तान जा हुक्मरान सब खिलाफ़ आहिनि। त मुला न हुजनि, मदरसा न, ॿियो सभु कुझु हुजे, मेड़ा हुजनि, मलाखड़ा हुजनि, सर्कस हुजनि, ॻाइण वॼाइण हुजे, डांस हुजनि, नाच हुजनि, फिल्मूं हुजनि, जैम खाना हुजनि, गुस्ता हुजनि, शराब खाना हुजनि, सभु कुझु हुजे, मुला न हुजनि, मदरसा न हुजनि। एॾी मुखालफ़त जे बावजूदि जॾहिं पूरी दुनिया जूं ताक़तूं क़ुरान वारनि जे ख़िलाफ़ हुजनि, उन जे बावजूदि मदरसा हलनि पिया, हाफ़िज़ थियनि पिया, आलिम थियनि पिया। हिन साल वफ़ाक़ुल मदारिस जे इम्तिहान में जेके हाफ़िज़ तयारु थिया आहिनि से 78,000 आहिनि, जिन में 14,000 त न्याणियूं आहिनि। हे त क़ुरान जी तालीम बंदि कनि। हे कुरान बंद, कुरान जी तालीम हिननि खां बंदि थींदी कोन, छो त कुरान हिन काइनात जो साह आहे, रूह आहे। मूं मां जेकॾहिं रूह वञे हलियो त आऊं लाश थी वेंदुसि। हज़रत मौलाना औलाना जौलाना ख़तीब पाकिस्तान अब्दुल कलाम फलाणो टीरो, ए लक़ब हड़ ख़तम, अबा मैयत खणो, लक़ब हड़ ख़तम। आऊं मौलाना तॾहिं आहियां जॾहिं मूं में साह आहे। हीअ दुनिया दुनिया तेसि ताईं आहे जेसि ताईं हिन में अलाह जो क़ुरान आहे। हीउ क़ुरान पूरी काइनात जे बका जो रूह आहे। क़ुरान ते रहंदो, क़ुरान वारा बि रहंदा। जीअं क़ुरान महफ़ूज़ आहे तीअं क़ुरान वारा बि महफ़ूज़ आहिनि। तव्हीं भले ज़ोर ॾियो कोन ख़तमु करे सघंदा, छो त क़ुरान जो चैलेंज आहे। अलाह जी फरमायो मूं क़ुरान नाज़िल कयो आहे, इन जी हिफ़ाज़त आऊं रब पाण कंदुसि। रब क़ुरान जी हिफ़ाज़त करे छॾी, अल्फाज़नि जी, माना जी, किताबत जी, सम्झो त नी क़िराअत जी। क़ुरान जा लफ़्ज़ हाफ़िज़नि जे सीने में महफ़ूज़ करे छॾई। हिकिड़ो हाफ़िज़ रमज़ान में मुसले ते बीठो आहे, ॿियो हाफ़िज़ हुन जे पोयां बीठो आहे। हाणे हाफ़िज़ क़ुरान पियो पढ़े, सवासी पूरो पढ़णो आहे। इन लज़ीना आमनू व अमिलू सालिहात, इन लज़ीना आमनू व अमिलू सालिहात। हाणे मुंहिंजी इहो पोयां ॿियो हाफ़िज़ बीठो आहे। इन लज़ीना आमनू व अमिलू सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फ़ीहा ला यबगून अन्हा। हे वाला धको जो मिलियो त वरी बि इंजन उन पटड़ी ते उन ई स्पीड में रवां अथव। हा, अल्फाज़नि में जेकॾहिं ग़लती कंदो त हाफ़िज़ ग़लती पकड़ींदो। हाफ़िज़नि खे चई क़ुरान जे लफ़्ज़नि जी हिफ़ाज़त करियो, पोइ वरी क़ुरान जे माना जी हिफ़ाज़त लाइ आलिम पैदा करे छॾई। जेके क़ुरान जे माना जी हिफ़ाज़त कंदा, अहिड़ो गैरू नथो करू, XYZ मिठू पुटु तोता जे करे क़ुरान जी आयतुनि जो तर्जुमो ग़लति कंदा त अलाह जे आलिम हक़ वारा पैदा कया। हा,
मिठो पुट बयान पियो करे जी वसलासतुल लज़ीना खुलिफू अल्लाह जी कुरान में फरमाए माण्हू मरी वञे त टीजो ज़रूर कजा सदके सदके तो सॼो मुल्क बेलाड़ा घणेई कंदे पुट कुरान जे ग़लति तर्जुमे करण के जी हिफ़ाज़त लाइ अल्लाह जी आलिम पैदा कया कुरान जी पढ़बो कीअं अल्लाह ताला कुरान जा कारी पैदा कया है कारी मोहम्मद अली मदनी कारी अमीर अली रिज़ा कारी एजाज महबूब गतारो कारी पैदा करे छॾई तो कुरान पढ़बो की छो त हर कंहिं शइ जो सुर पंहिंजो आहे हर कंहिंजो लहजो पंहिंजो आहे कुरान जो लहजो पंहिंजो आहे गज़लनि जो पंहिंजो आहे मौलूदनि जो पंहिंजो आहे गाननि जो पंहिंजो आहे हर कंहिंजो सुर पंहिंजो आहे माण्हू आवाज़ मां सम्झी वेंदो छा आहे तवजो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर छा आहे अज़ान न महबूब जे हुकुम सां वणब अली ते आया हसन जी जो रसूल उठड़न ते सिर झुकाया छा आहे गज़ल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सारा जो धनी जो आगो अली माई छा आहे जी मदाए हाँ हर कंहिंजो सुर पंहिंजो आहे त वरी गाननि जा सुर ई पंहिंजा वरी वरी गज़ल ठाहिया अथनि सिर्फ़ु गाननि जे कट ते सदके सदके सिक सां भरियल आहे सीनू अला सिक सां भरियल आहे सीनू ओ हाणे जो हाणे ॾिसां मां मदीनू जोगी हणी ॾे तुंधारो अला सामी गाननि जी कट ते ठाहिया अथनि हर कंहिंजो सुर पंहिंजो आहे गाननि जो सुर पंहिंजो आहे अज़ान जो सुर पंहिंजो आहे क़ुरान जो सुर क़ुरान कीअं पढ़जे अल्लाह कारी पैदा करे छॾिया क़यामत तक क़ुरान जी किरात महफ़ूज़ आहे हा क़ुरान लिखिजे कीअं क़ुरान जी किताबत महफ़ूज़ आहे हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे क़ुरान में शक आहे त क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो कोन ठहंदो छो त क़ुरान मौजूदो आहे ऐं मौजूदे जो मिसल नामुमकिन आहे वाढे खे तव्हां वठी अचो असां कुर्सी ठाहिणी आहे पहिरीं नंबर ते त वाढे में ताक़त हुजे ठाहिण जी ॿिए नंबर ते त वाढो तव्हांखे चवंदो काठ किथे आहे नंबर 3 ते वाढो तव्हां खां पुछंदो त भला सिंपल कहिड़ो कुर्सी कहिड़ी ठाहियां कुर्सियुनि जा सवे नमूना आहिनि वाढे में ताक़त हुजे हिकु नंबर 2 मादो हुजे काठ नंबर 3 सिंपल खपे नंबर 4 मक़सदु कहिड़ो आहे कुर्सी ठाराइण जो मौलवी जो दरसो थींदो हुन में मौलवी वेही वाइज़ कंदा अरे अल्लाह जी फरमाए थो क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो हाणे तो काफ़र पुछे अच्छा क़ुरान जो मादो छा आहे क़ुरान छा मां ठहियो आहे सॼो 30 सिपारा क़ुरान 26 अखरनि मां ठहियो आहे अलिफ बा ता सा जीम हा का इहो क़ुरान जो मादो आहे 26 अखर आहिनि क़ुरान जो मादो असीं पूरी दुनिया जे ग़ैर मुसलकनि जे अॻियां क़ुरान जो मादो बि रखूं था हे 26 अखर ही क़ुरान 30 सिपारा नारो बतौर सिंपल जे रखूं था त हेड़ो क़ुरान तव्हीं जेकॾहिं साइंसदान आहियो सियासतदान आहियो लिखियल पढ़ियल आहियो अप टू डेट आहियो त तव्हां मौलवियुनि खे मारायो छो था बंदूकूं छो था आणो असल ॻाल्हि जो मुक़ाबिलो करियो क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो अल्लाह जी क़ुरान में फरमाए छॾियो क़ुरान त 30 सिपारनि जो वॾो आहे पर हिकिड़ी आयत में नथा ठाहे सघनि छो त अल्लाह जे क़ुरान जहिड़ो क़ुरान दुनिया कोन ठाहे सघंदी छो त हीउ मुहम्मद मुस्तफ़ा जो मौजूदो आहे ऐं मौजूदे जो मिसल दुनिया में नामुमकिन आहे इन करे अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान जा चश्मा जेके जारी कया आहिनि उहे मदरसा आहिनि ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त हिन दीनी मदरसनि सां तावन करियूं पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तइलीम ॾियूं साईं माले साहब क़ुरान पढ़ंदो हाफ़िज़ थींदो मौलवी थींदो पोइ वीचारो बेरोज़गार थींदो उन वीचारे जो मुस्तक़बिल ई वियो हलियो अच्छा माना असांजो मुस्तक़बिल कोन्हे असीं जेके क़ुरान पढ़ियासीं न असीं माना बेरोज़गार आहियूं कहिड़े आयो जा 15 साल थियनि पीपी गवर्नमेंट नौकरियुनि ते पाबंदी हणियो वेठे
छोरा इनके ओ लखन के तादाद में डिग्रियों BA MA PhD LLB धक्का खाई मौज पुलिस में अप्लाई एजुकेशन में अप्लाई हेल्थ में अप्लाई होते दरखास्त होते वाई होते टेस्ट होते रिटर्न फलाणु धक्का खाई मौज नौकरी कौन थी मिले हजारन लखन में छोरा बेरोजगारन जुलूस पा कटन धरना आने वेठाइन टायरन के पास आड़ी हमें नौकरी दो कसम खणी तो जब बेरोजगार हुए जेके कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ी आया दिन वट डिग्रियों 80 बेरोजगार कौन है जो कुरान पढ़ने तो बेरोजगार मानी दवा खादिया क्या खादो भत खादा न पर इंसाफ में तमा यो कयो न असांखे वठी आन उते मथे कसम खुदा जो पलंग प्यार उते जेके डूंगा आया न जेके माल तेरे आयो न मोली दा खबर अरे माल असा वाले पासे तो कुरान की खिदमत कंदा त रब दुनिया के जलील करे तांजे कदमन में केराई बेरोजगारी के टप खां पंहिंजे बच्चन के कुरान की तालीम का महरूम न करो ला तक़्तुलू औलादकुम मिन ख़श्यत इमलाक अज आज करो तो इंशाअल्लाह बच्चन के कुरान की तालीम ॾींदा तू छोड़े के अंग्रेजी पढ़ाए हल BA MA तू मरी वे छोरो तो अंग्रेजी के 10 जो किताब खणे वे गिट मिट दिसम से गड़बड़ गड़बड़ बड़बड़ तड़बड़ खड़बड़ रड़बड़ गड़बड़ अल्लाह सही आपा के बख्श तो करे ला इलाहा पढ़े राम मलाइका मुंह को ब्यूटा की नारायण पर ये बच्चो कुरान पढ़न सजो कुरान ना भी पढ़े 3 दफा सूरत इखलास पढ़ी जेकॾहिं अब्बे के बख्श कई अल्लाह जो रसूल तो फरमाए पूरे कुरान के खत्म जो सवाब मिलंदो।